आसरा वाक़िया खां कंदासीं। उमरकोट वेझो औरत जो घर मां फाहो खाधल लाश अचके वियो आहे। उमरकोट वेझो औरत जो घर मां फाहो खाधल लाश मिलियो आहे। तफ़सील मालूम कंदा इम्तियाज़ कोसो टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। इम्तियाज़ कोसो, उमरकोट जे कहिड़े इलाइक़े मां औरत जो फाहो खाधल लाश अचके वियो आहे ऐं संदसि मौत जा कारण कहिड़ा ॿुधाए पिया वञनि, आगाह कजो। जी बिल्कुल ही अफ़सोस सां ख़बर ॿुधाईंदो। उमरकोट जे हद डुगू फार्म बौद्ध फार्म थाने जे हद ॻोठ डुगू फार्म मां 28 साल शादीशुदा औरत 4 ॿारनि जी माउ शुगनो ज़ाल चेलो कोहली जी घर जे लाटन में लाश टंगल मिलियो आहे। जॾहिं ते इतला ते हद जी पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खे तहवील में वठी सिविल अस्पताल उमरकोट मुंतक़िल कयो वियो आहे। ज़रूरी कार्रवाई बाद लाश खे वारसनि हवाले कयो आहे। जॾहिं त औरत जे वारसनि जो चवणु आहे त घरू परेशानी ऐं घरू अणबण सब मुबैना आपघात कयो वियो आहे। जॾहिं त SHO बौद्ध फार्म वाक़े जे ॻाल्हि ॿुधी त हुनजो चवणु आहे त वाक़े बैदि फोती जे घर में को रहमत इलाइक़े में सोग वारो माहौल आहे। पुलिस पारां मुख़्तलिफ़ रुखनि खां जांच कई वञे पई। जी इम्तियाज़ कोसो, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।